जाती रिपोर्टर अशरफ मल्ला। मुल्क में वधंदड़ महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। साहिली पट्टी वारे शहर जाती ऐं भरपासे जे इलाइक़नि जे अवाम खे सरकारी अघ ते रोज़मर्रा जूं शयूं फराहम करण लाइ क़ाइमु कयल यूटिलिटी स्टोर खे 3 महीननि खां ताला लॻल। जाती शहर में अटे जो बहरान पैदा थी वियो। अटो 70 रुपया फ़ी किलो, खंड 80 रुपया फ़ी किलो विकामण लॻी। मुनाफ़ेखोर वापारियुनि सरकारी अघनि खे थधि छॾियो। यूटिलिटी स्टोरनि जो बंदि हुअण करे ग़रीब मिस्किन ऐं दिहाड़े ते कमु कंदड़ मज़दूर तबिको अटे खंड लाइ परेशान। वधंदड़ महांगाई सबबु रोज़मर्रा जूं शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मानीअ जी होटलुनि ते कणिक जी मानीअ जो रेट वधायो, जॾहिं त नान ऐं रोटियुनि जी क़ीमत में इज़ाफ़ो अचण बाद मिस्किन माण्हू सख़्तु परेशानी जो शिकार। जाती समुंडी पट्टी जे अवाम खे सस्तियूं शयूं फराहम करण लाइ क़ाइमु कयल यूटिलिटी स्टोर जंहिंजा मसवाड़ी दुकान क़ाइमु थियल हो, उन जी माहवार मसवाड़ न मिलण करे यूटिलिटी स्टोर 3 महीननि खां बंदि थी वियो। जंहिं सबबु कुदरती आफ़ताउनि जे सटियल तालका जाती जो अवाम मुनाफ़ेखोर वापारियुनि हथां ॿिनि हथनि फुरिजी रहिया आहिनि। जाती जे अवाम सिंध सरकार खां घुर कई त साहिली पट्टी जे अवाम खे रोज़मर्रा जूं सरकारी अघ ते शयूं फराहम करण लाइ सरकारी डिपो खोलियो वञे।